अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लल्लाहु अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़्क़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना यअकुलूना अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा यअकुलून फ़ी बुतूनिहिम नारन व सयस्लौन सईरा। नाज़रीन इकराम, सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, असां अॼु हिक ॿिए नए मौज़ू सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे यतीम जो माल खाइणु। नाज़रीन, ही माहे सियाम, माहे मुबारक रमज़ान, जंहिं में ख़ुदावंद आलम इंसाननि ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि इन लाइ त जीअं इंसान ग़रीबनि, यतीमनि ऐं मिसकीननि जो ख़्यालु रखी सघे ऐं उन्हनि जे बुख ऐं उन जो ख़्यालु रखी करे उन्हनि जे बुख उन खे महसूसु करे सघे। त नाज़रीन, असां हिन माहे सियाम, माहे मुबारक रमज़ान में ॾिसंदा हलूं त छा असां पंहिंजी ज़िंदगी में यतीमनि जो ख़्यालु रखूं था या न, उन्हनि जे मथे ते हथु रखूं था या न। ख़ुदावंद आलम सूरह निसा जी आयत नंबर 10 में फ़रमाए थो त बेशक जेके माण्हू यतीम जो माल खाए वेंदा आहिनि से पंहिंजे पेटनि में रगो बाहि खाइनि था ऐं अनक़रीब वासिले जहनुम थींदा। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम हिते उन्हनि माण्हुनि ॾांहुं मुतवजा थी करे उन्हनि जे बारे में फ़रमाए थो जेके माण्हू यतीम जो माल खाइनि था। त यतीम तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदा हलूं त केरु हूंदो आहे। यतीम इंसानु उहो हूंदो आहे जंहिंजे मथे खां उनजे पीउ जो सायो हटी वञे। ऐं यतीम जी जेका इस्लाम में तारीफ़ कई थी वञे त यतीम हर उहो इंसानु जेको नाबालिग आहे ऐं उनजो पीउ हिन दुनिया मां हलियो वियो आहे उहो यतीम आहे। उहो छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, उहो ॿारु नाबालिग छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, उनजो पीउ अगरि हिन दुनिया मां हलियो वियो आहे, वफ़ात करे वियो आहे त उहो ॿारु यतीम चवराइबो। अगरि हू बालिग आहे त उनजे बारे में रवायतूं ॿुधाइनि थियूं त बालिग खे असां यतीम नथा चई सघूं भले उनजो पीउ मौजूदु न हुजे। छो जो असांखे जेके रवायतूं ॿुधाइनि थियूं त नाबालिग जेको ॿारु आहे त उनजो जेको माल आहे उनजी तव्हां हिफ़ाज़त कयो। ख़ुदावंद आलम क़ुरान में फ़रमाए थो तव्हां नाबालिग ॿारु जेको यतीम आहे उनजे माल जी हिफ़ाज़त कयो एसि ताईं जो हू जवान थिए, हू बालिग थिए त पोइ उनखे तव्हां उनजो माल ॾेई छॾियो। त नाज़रीन, हिते जेको असां तव्हांजे साम्हूं सूरह निसा जी आयत नंबर 10 पढ़ीसीं जंहिं में ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त उहे इंसान जेके यतीम जो माल खाइनि था, उनजो पीउ हिन दुनिया मां हलियो वियो आहे, यतीम जो माल आहे, त जेके इंसान यतीम जो माल खणी करे खाइनि था त उहो इंसानु कीअं आहे जीअं उन पंहिंजे पेट में जहनुम जी बाहि विधी आहे। ऐं ख़ुदावंद आलम उन जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त अनक़रीब उहो इंसानु वासिले जहनुम थींदो जंहिं यतीम जो माल खाधो आहे। त नाज़रीन, रवायतूं ॿुधाइनि थियूं जॾहिं इहा आयत नाज़िल थी त इन जी तफ़सीर में ॿुधाए थो वञे त उहे इंसान जेके माल यतीम खाइनि था क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे पेट मां बाहि निकिरंदी ऐं सभई जेके अहले महशर जा माण्हू हूंदा सभई हैरान परेशान थी करे ॾिसंदा त हिन जे पेट मां बाहि छो थी निकिरे। ॿुधायो वेंदो त हीउ इंसानु यतीम जो माल खाइण वारो हुयो, हीउ इंसानु यतीमनि जो सहारो न बणियो बल्कि उन जे माल खे खाइण वारो हुयो। त नाज़रीन, हिन माहे सियाम, माहे मुबारक रमज़ान में जंहिं में ॾिसूं था त जेके ख़ुदा जा वली आहिनि, जेके ख़ुदा जा नबी आहिनि, उहे यतीमनि जो सहारो बणिजनि था। उहे यतीमनि जे सर मथे जे मथां हथ रखनि था ऐं हू यतीमनि खे खाराइनि था ऐं पीआरनि था। अहिड़े तरीक़े सां खाराइनि था ऐं पीआरनि था जो उन यतीमनि खे बि ख़बर नथी पइजी सघे त असांखे खाराइण ऐं पीआरण वारो केरु आहे। त नाज़रीन, ही यतीम
जेके जंहिंजो सहारो ख़ुदावंद आलम चवे थो केरु आहिनि। अगरि कोई यतीम आहे, पीउ मरी वियो आहे त उनजो वली ऐं सरपरस्त उनजो ॾाॾो आहे। अगरि उनजो ॾाॾो मौजूदु न आहे, अगरि पीउ या ॾाॾे मरण वक़्तु हिन जो वली ऐं सरपरस्त मुआइनु कयो आहे त उहो हिन यतीम जो वली ऐं सरपरस्त आहे। अगरि उहे पीउ ऐं ॾाॾा उन यतीम ॿार जो वली ऐं सरपरस्त मुआइनु न करे विया त हाकिम शरअ उन ॿार यतीम जो वली ऐं सरपरस्त आहे ऐं उन जे माल जी हिफ़ाज़त करण वारो आहे। पर अगरि हाकिम शरअ बि मौजूदु न हुजे त पोइ ख़ुदावंद आलम फरमाए थो त उहे मोमिन जेके ख़ुदावंद आलम ते ईमान आणनि था, उन्हनि मोमिन ते फ़र्ज़ु आहे त उहे हिन यतीम जी हिफ़ाज़त कनि ऐं उन जे माल जी बि हिफ़ाज़त कनि एसि ताईं जो हीअ हद बुलूग ताईं पहुची वञे। जॾहिं हीअ बालिग़ थी वञे त इनखे इन जो माल ॾिनो वञे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम सूरह निसा जी आयत नंबर 2 में फरमाए थो व आतुल यतामा अमवालहुम वला ततबद्दलुल ख़बीस बितय्यबि वला तअकुलू अमवालहुम इला अमवालिकुम इन्नहु काना हुबन कबीरा। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, यतीम खे माल ॾियो, जेको यतीम जो माल आहे उनखे वापसि कयो, जॾहिं हू बालिग़ थिए त उनखे वापसि कयो ऐं पंहिंजे ख़राबु शइ खे यतीम जे चङी शइ सां न बदिलायो। आम तौर ते ईअं थो थिए जो इंसानु जॾहिं कंहिं यतीम जी सरपरस्ती जो ज़िमेदारी खणे थो त उनजो जेको माल हूंदो आहे, उनजो हुनजी जेका मिल्कियत हूंदी आहे, उन मिल्कियत खे पंहिंजे हिसे में खणंदो आहे ऐं चवे थो त मां उन यतीम जो परवरिश कयां थो, उन माल जी हिफ़ाज़त कयां थो। जॾहिं इहो यतीम वॾो थींदो, बालिग़ थींदो त मां इनखे उहो माल ॾेई छॾींदसि। पर उहो इंसानु अगरि यतीम जे सुठे माल खे पंहिंजे ख़राबु माल सां तब्दील करे उन ख़राबु माल खे यतीम खे ॾेई करे ऐं सुठो माल पाण वटि रखे थो त ख़ुदावंद आलम उन्हनि जे बारे में फरमाए थो त यतीम जो सुठो माल पंहिंजे ख़राबु माल सां तब्दील न कयो। ख़ुदा मना थो करे ऐं न संदन माल पंहिंजनि मालनि सां गॾे करे खायो। ख़ुदा मना थो करे त यतीम जेको आहे उनजो माल पंहिंजे माल सां गॾाए करे बि तव्हांखे न आहे खाइणो। न यतीम जो माल तव्हांखे पंहिंजे माल सां बदिलाइणो आहे, न पंहिंजे माल सां मिलाए करे खाइणो आहे। त नाज़रीन, अॻिते ख़ुदावंद आलम फरमाए थो, अगरि तव्हां ईअं कयव, अगरि तव्हां यतीम जे माल खे पंहिंजे माल सां मिलाए करे खाधव या यतीम जो माल जेको सुठो हुयो पंहिंजे ख़राबु माल सां तब्दील करे छॾियव त ख़ुदावंद आलम फरमाए थो इहो तमामु वॾो गुनाह आहे, यानी इहो गुनाह कबीरा आहे। अगरि तव्हां यतीम जो माल मटाए छॾियव, पंहिंजे ख़राबु माल सां मटाए छॾियव या यतीम जो माल तव्हां पंहिंजे माल सां मिलाए करे खाई छॾियव त इहो ख़ुदावंद आलम फरमाए थो इहो वॾो गुनाह आहे। ऐं जेको गुनाह कबीरा थिए थो उन जी बख़्शिश ख़ुदा वटि कोन्हे। जहिड़े तरीक़े सां काफ़िर कुफ़र करण वारो आहे उनजो इहो गुनाह नथो बख़्शिजे, अहिड़े तरीक़े सां जेको मुशरिक आहे उनजो शिरक नथो बख़्शिजे। अहिड़े तरीक़े सां जेको इंसानु यतीम जो माल खाए थो या यतीम जे माल खे पंहिंजे माल सां मटाए थो छॾे त उन इंसान जो बि इहो गुनाह माफ़ न कयो वेंदो, छो जो ख़ुदावंद आलम इन गुनाह खे गुनाह कबीरा वॾो गुनाह तसवर कयो आहे ऐं ॿुधायो आहे। नाज़रीन, अॻिते ख़ुदावंद आलम सूरह इनाम जी आयत नंबर 152 में यतीम जे माल जे बारे में फरमाए थो वला तक़रबू माल यतीम, त तव्हां क़रीब न वञो, वेझे न वञो यतीम जे माल जे, इल्ला बिल्लती हीअ आसनू, यतीम जे माल जे वेझो न वञो पर अहिड़े तरीक़े ते जो संदन हक़ में चङो हुजे। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए त तव्हां यतीम जे माल जे वेझो न वञो। अगरि तव्हांजो इरादो इहो आहे, तव्हांजी नियत में इहा ॻाल्हि मौजूदु आहे त मां यतीम जे माल खे खणी करे पंहिंजे माल सां मिलाए छॾियां या यतीम जो माल खणी करे पंहिंजो करे छॾियां त ख़ुदावंद आलम मना थो करे त यतीम जे माल जे वेझो न वञो। पर ख़ुदा चवे थो अगरि तव्हां यतीम जे माल जे वेझो वञो था त पोइ उन माल जी हिफ़ाज़त कयो, सुठे ऐं चङे नमूने सां हिफ़ाज़त कयो एसि ताईं जेसि ताईं हू ॿार बुलूग ताईं पहुची वञे। जॾहिं हू छोकिरी आहे या छोकिरो आहे, जॾहिं हू बुलूग ताईं बालिग़ थी वञे त पोइ तव्हां उनजो माल उनखे वापसि कयो।
यबलुगा अशुद्धहु व औफुल कैल वल मीज़ान बिल क़िस्त। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, एसि ताईं जो उहो पंहिंजे जवानीअ जे हद ताईं पहुची वञे ऐं इंसाफ़ सां माप तौर पूरे कंदा पोइ ॾींदा करियो। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए त तव्हां यतीम जे माल जे वेझो न वञो। अगरि यतीम जे माल जे तव्हां वेझो वञो था त उन जी हिफ़ाज़त कयो। कीअं हिफ़ाज़त कयो? ख़ुदा चवे थो चङे नमूने सां ऐं सुठे तरीक़े सां तव्हां उन जी हिफ़ाज़त कयो एसि ताईं जो हू ॿार जवानी ताईं पहुचे, यानी हद बुलूग जवानी ताईं, यानी बालिग़ थी वञे उहो ॿार, त पोइ उहो ॿार खे उहो माल वापसि कयो। ख़ुदा फरमाए थो कहिड़े तरीक़े सां वापसि कयो? उन जे माप तौर में घटि वधाउ न कयो। अगरि उन जो माल जेको जंहिं मिक़दार में मौजूदु आहे उन ई मिक़दार में उनखे वापसि कयो, ईअं न उन मिक़दार खां घटाए करे ॾियो या उन मिक़दार खे कंहिं शइ सां मटाए करे पोइ ॾियो। ख़ुदावंद आलम इन ॻाल्हि जी सख़्तु मना थो करे त यतीम जे माल खे न कंहिं शइ सां मटायो, न ई उन जे माप तौर में तव्हां घटि वधाई कयो। नाज़रीन किराम, हीउ जेको यतीम आहे उन जी जेका परवरिश जी ऐं पालण जी ज़िमेदारी ऐं उन जे माल जी हिफ़ाज़त करण जी ज़िमेदारी ख़ुदावंद आलम मोमिननि जे मथां रखी छॾियो आहे। ख़ुदावंद आलम छा थो फरमाए त ऐं इंसानो, अगरि तव्हां यतीम जी परवरी न कयव, यतीम जी परवरिश न कयव ऐं उन जे माल जी हिफ़ाज़त न कयव त पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जॾहिं तव्हां हिन दुनिया मां हलिया वेंदो, तव्हांजा ॿार यतीम बणिजी वेंदा, त पोइ उन ॾींहं खां तव्हां ख़ौफ़ खायो जंहिं ॾींहुं तव्हांजा ॿार यतीम बणिजंदा। अगरि तव्हां हिननि सां सुठो सलूक कंदव त पोइ तव्हांजे ॿारनि सां बि सुठो सलूक कयो वेंदो जॾहिं उहे यतीम बणिजंदा। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम सूरह निसा जी आयत नंबर 9 में छा थो फरमाए, वल यख़्शल लज़ीन लौ तरकू मिन ख़ल्फ़िहिम ज़ुर्रियतन ज़िआफ़न ख़ाफ़ू अलैहिम फ़लयत्तक़ुल्लाह वल यक़ूलू क़ौलन सदीदा। नाज़रीन, ख़ुदावंद आलम यतीम जे बारे में छा थो फरमाए? ख़ुदा फरमाए थो ऐं उन्हनि माण्हुनि खे डिॼणु ऐं ख़्यालु रखणु घुरिजे, उन्हनि माण्हुनि खे डिॼणु ऐं ख़्यालु रखणु घुरिजे त जेकॾहिं उहे बि ईअं पाण खां पोइ नंढड़ा ॿार छॾे वेंदा त पोइ उन्हनि ॿारनि ते तरस केरु खाईंदो, उन्हनि ते रहम केरु खाईंदो? अगरि तव्हां इन यतीमनि ते तरस न खाईंदो त पोइ तव्हांजे हिन दुनिया खां वञण खां बाद में तव्हांजे ॿारनि ते केरु तरस खाईंदो, केरु उन्हनि ते रहम खाईंदो? ख़ुदावंद आलम फरमाए थो इन ॻाल्हि खां डिॼो जो तव्हां यतीमनि ते रहम नथा खायो, उन्हनि ते केरु तरस कंदो? ऐं ख़ुदावंद आलम फरमाए थो त उन्हनि इन ॻाल्हि खां ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं हिननि जे चङी तरह सां तव्हां हिननि जो ख़्यालु रखो। जहिड़े तरीक़े सां हीअ यतीम आहिनि, हिननि जी परवरिश कयो, हिन जे माल जी हिफ़ाज़त कयो। अगरि तव्हां हिननि जे माल जी हिफ़ाज़त न कयव, यतीम जो ख़्यालु न रखियव त पोइ तव्हां खां बाद में बि तव्हांजे जेका यतीम हूंदा उन्हनि सां बि अहिड़ो सलूक कयो वेंदो जहिड़े तरीक़े सां तव्हां ॿियनि जे यतीमनि सां कयो आहे। त नाज़रीन, हीउ माह मुबारक रमज़ान जंहिंमें ख़ुदावंद आलम रोज़ा फ़र्ज़ करे थो ऐं इहो असांखे इन मां दर्स थो मिले त असां बुख उन बर्दाश्त करे असां यतीमनि ऐं ग़रीबनि जे बुख उन जो तसवुरु कयूं। जहिड़े तरीक़े सां शाबान जो जेको ख़ुतबो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो, उन में बि ख़ुदा जो हबीब इहो थो फरमाए त तव्हां यतीमनि ते तरस कयो, उन्हनि ते रहम कयो त जीअं तव्हां खां बाद में तव्हांजे यतीमनि ते रहम कयो वञे। त नाज़रीन, अगरि असां हिन माह सियाम में, हिन माह मुबारक रमज़ान में जेके यतीम ॿार हूंदा आहिनि उन्हनि ते रहम नाहे कयो, उन्हनि ते तरस नाहे कयो, उन्हनि जे खाधे जो ख़्यालु नाहे रखियो या उन्हनि जे माल जो ख़्यालु नाहे रखियो त यकीनन असां ख़ुदा जे नाराज़गी जा ऐं उन जे गज़ब जा शिकार थींदासीं। रवायतूं लिखनि थियूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज ते तशरीफ़ खणी विया त उन वक़्तु पैगम्बर ख़ुदा हबीब ख़ुदा ॾिठो त कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अहिड़े अज़ाब में मुब्तला आहिनि जो उन्हनि जे कननि मां धुआं था निकिरनि, उन्हनि जे नक मां बि धुआं था निकिरनि ऐं उन्हनि जे वात मां बि धुआं था निकिरनि। उन्हनि जे पेट में हिकु बाहि अजीब क़िस्म जी ॿरी रही आहे। त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था जिब्राइल खां त जिब्राइल मूंखे ॿुधा त हिननि खे अहिड़ो सज़ा, अहिड़े क़िस्म जी सज़ा छाजे करे मिली आहे, हिननि अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो आहे जंहिंजी वजह सां अहिड़ी संगीन सज़ा हिननि खे मिली रही आहे?
उन वक़्तु सैयदुल मलाइका हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फ़रमाए थो, चवे थो त या नबी ख़ुदा, ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में यतीमनि जो माल खाइनि पिया, नाजाइज़ तरीक़े सां खाइनि पिया ऐं उन्हनि ते रहम न पिया कनि। इन्हनि जे करे ख़ुदावंदे आलम इन्हनि जे पेट में बाहि ॿारे छॾी आहे, जंहिंजा दुहा हिननि जे कननि नकनि ऐं उन्हनि जे वात मां निकिरी रहियो आहे। त नाज़रीन, यतीम जेको हूंदो आहे उन ते इंसान खे अहसान करणु खपे, न कि उन जो माल नाजाइज़ तरीक़े सां खाइणु खपे। बिहार अलवार जिल्द नंबर 16 सिफ़ा नंबर 199 में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इरशाद नक़ल थियल आहे, हुज़ूर अकरम छा था फ़रमाइनि? हुज़ूर अकरम यतीम जी जेका परवरिश करे थो, जेको इंसान यतीम जे मथे ते हथ थो रखे, उन जी परवरिश करे थो, उन जे माल जी हिफ़ाज़त करे थो, जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो आहे त ख़ुदा जो हबीबे किबरिया फ़रमाए थो त जेको यतीम परवरी करण वारो आहे, यतीम परवरिश करण वारो आहे, उहो इंसान ऐं मां जन्नत में अहिड़े तरीक़े सां रहंदासीं जहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा इशारो करे ॾेखारनि था त ही ॿ आङुर आहिनि, हिननि ॿिन्ही जे दरमियान में थोरो फ़ासिलो आहे पर ॿई हिक ॿिए जे बराबरि में आहिनि। त ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो, यतीम जी पालना करण वारो, यतीम जी परवरिश करण वारो ऐं मां मोहम्मद पाण बराबरि हिकु जॻह में रहंदासीं बेहिश्त में। त नाज़रीन, जेको इंसान यतीम जी परवरिश करे थो त ख़ुदा जो हबीब गवाही ॾिए थो ऐं इहो थो फ़रमाए त जेको यतीम जी परवरिश करे थो उहो मूं सां गॾु ख़ुदा जे हबीब जेको सैयदुल मुरसलीन आहे, ख़ातमुन नबीयीन आहे, रहमतुल आलमीन आहे, उन सां गॾु क़यामत जे ॾींहुं बेहिश्त में उन सां गॾु हिन जो दर्जो हूंदो। त नाज़रीन, जेको यतीम परवरी करे थो उनखे अहिड़ो दर्जो थो मिले त ही माह मुबारक रमज़ान में असां सभिनी खे इहो करणु घुरिजे त असां यतीमनि जो ख़्यालु रखूं, उन्हनि जे माल जी हिफ़ाज़त कयूं ऐं उन्हनि जी पालना कयूं त जीअं असांखे बि इहो रुतबो मिले जंहिंजे बारे में हुज़ूर अकरम फ़रमायो त जेको यतीम जी परवरिश करे थो, यतीम जी पालना करे थो, उहो मूं सां गॾु बेहिश्त में ॿिनि आङुरनि वांगुरु रहंदो, जहिड़े तरीक़े सां ही ॿ आङुरियूं आहिनि, इन्हनि जे दरमियान में थोरो फ़ासिलो आहे पर इहे ॿई हिक ॿिए जे बराबरि आहिनि। अहिड़े तरीक़े सां हदीस में मिले थो त जेको इंसान यतीम जी परवरिश करे थो, यतीम जे मथे ते हथ थो रखे, त हदीस में ॿुधायो थो वञे त जेतिरा उन यतीम जा वार उन इंसान जे हथनि जे हेठां अचनि था, ओतिरा गुनाह इंसान जा माफ़ था थियनि जेको यतीम परवरी करण वारो आहे, जेको यतीम जी परवरिश करण वारो आहे, जेको यतीम जे मथे ते हथ रखण वारो आहे, उनखे एतिरो सवाबु थो मिले सिर्फ़ु उन हथ रखण सां, जेतिरा उन यतीम जे सर में उन वार आहिनि, उन हथ जे हेठां जेतिरा वार था अचनि, ओतिरा उन इंसान जा गुनाह बख़्शिजी था वञनि। त नाज़रीन किराम, हे यतीम जी जेको परवरिश करे थो, ही हिकु अज़ीम इबादत आहे ऐं हिन जो हुकुम ख़ुदावंदे आलम क़ुर में हर जॻह ते फ़रमायो आहे त तव्हां यतीम जी परवरिश कयो ऐं यतीम जी पालना कयो, यतीम जे माल जी हिफ़ाज़त कयो, एतिरे ताईं जो हू हद बुलूग़ ताईं पहुची वञे, जॾहिं हू बालिग़ थी वञे त पोइ तव्हां उन्हनि जो माल उन्हनि खे वापसि करे छॾियो। रवायत में मिले थो, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रवायत निकल थियल आहे, बिहार अलवार जे जिल्द नंबर 16 सिफ़ा नंबर 199 में रवायत में आहे त जॾहिं कोई यतीम ॿार रोईंदो आहे, जॾहिं उहो रोईंदो आहे त ख़ुदा जो अर्श हिली थो वञे, अर्श हिली थो वञे ऐं ख़ुदावंद आलम उन वक़्तु फ़रमाए थो त ऐं मुंहिंजा फ़रिश्तो, जेको बि इंसान हिन यतीम जे मथे ते हथ रखंदो, हिन खे ख़ुशि रखंदो, त मां ख़ुदा क़यामत जे ॾींहुं जंहिं ॾींहुं हर इंसान गमज़ंदा हूंदो, उन वक़्तु मां हिन इंसान खे ख़ुशि कंदसि। त नाज़रीन किराम, इंसान जेको पंहिंजे ज़िंदगी जे कमनि में मशगूल आहे, जेको पंहिंजे ज़िंदगी में अहिड़े तरीक़े सां मशगूल आहे जो कंहिं ग़रीब, कंहिं यतीम, कंहिं मिसकिन जो ख़्यालु न आहे, जंहिंजे बारे में ख़ुदावंद आलम यतीम जे ख़्यालु रखण जे बारे में इरशादात थो फ़रमाए। अगरि कोई इंसान नेक सलूक करण वारो आहे, कि यतीम जो ख़्यालु रखण वारो आहे, त ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त उन इंसान जा अगरि ॿार यतीम थींदा त पोइ मां बि उन्हनि जो ख़्यालु रखंदसि। कहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम
पंहिंजे क़ुरान मजीद में फरमाए थो त अमल जिदारू फ़कानल लि ग़ुलामैनी यतीमैनी फ़िल मदीनती वकान तहतहु कंज़ुल लहुमा वकान अबूहुमा सालिहन फ़अराद रब्बुक अन यबलुगा अशुद्धहुमा वयस्तख़रिजना कंज़हुमा रहमतम मिर रब्बिक। खुदावंद आलम छा थो फरमाए, ऐं उहा भित खुदावंद आलम उन भित ॾांहुं इशारो थो करे जंहिं भित जे हेठां यतीमनि जो माल रखियलु हुयो, जंहिं भित खे किरण खां हज़रत ख़िज़र नबी अलैहिस्सलाम उन भित खे किरण खां बचायो, छो जो उन भित जे हेठां यतीम जो माल रखियलु हुयो। त खुदावंद आलम उन वाक़े ॾांहुं इशारो करे फरमाए थो त जंहिंखे मूं सिधो कयो, भित खे किरण खां मूं सिधो कयो, उहा शहर जे ॿिनि यतीम ॿारनि जी, यानी त उन ई भित जे हेठां ॿ यतीम ॿारनि जो माल ऐं उन्हनि जी मिल्कियत रखियलु हुई, त मूं ख़ुदा उन यतीमनि जे मिल्कियत खे बचायो, उन भित खे किराइण खां बचायो, छो जो उन भित जे हेठां उहो माल पूरियलु हुयो, उहा मिल्कियत पूरियलु हुई। अॻिते खुदावंद आलम छा थो फरमाए त पिणु उन्हनि ॿारनि जो पीउ हिकु नेक आदमी हुयो। खुदावंद आलम छा थो फरमाए, जेको मां हिन ॿारनि सां नेक सलूकी थो कयां, हिननि यतीमनि जे माल जी हिफ़ाज़त मां पाण थो कयां, छाजे करे, छो जो हिन यतीमनि जो जेको पीउ हुयो उहो ॿियनि यतीमनि सां नेक सलूक करण वारो हुयो, उहो नेक शख़्स हुयो। इन जे करे मां हिन यतीमनि जी हिफ़ाज़त कयां थो ऐं उन्हनि जे माल जी बि हिफ़ाज़त कयां थो। पोइ तुंहिंजे पालणहार घुरियो त ॿई इहे ॿार जॾहिं पंहिंजे जवानी खे पहुचनि त तुंहिंजे परवरदिगार जे महिरबानी सां पंहिंजो खज़ानो कढनि। त नाज़रीन किराम, हिन आयत में खुदावंद आलम इहो थो फरमाए त हिन भित जे हेठां मूं यतीमनि जो खज़ानो लिकाए करे रखियो हुयो, त जीअं इहे यतीम पंहिंजे जवानी ते पहुचनि, हद बुलूग ते पहुचनि, त अची करे पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो खज़ानो ऐं पंहिंजो इहो माल कढनि, त जीअं ही उन सां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि। छाजे करे खुदावंद आलम उन्हनि यतीमनि जो एतिरो ख़्यालु थो रखे, छाजे करे उन्हनि जे खज़ाने खे लिकाए करे रखियईं, उन्हनि जे मिल्कियत खे, उन्हनि जे माल खे लिकाए करे रखियईं, इन जी वजह ख़ुदा पाण इन आयत में ॿुधाए थो। छा थो फरमाए, छो जो इन यतीमनि जो जेको पीउ हुयो उहो नेक शख़्स हुयो, उहो नेक माण्हू हुयो, उहो ॿियनि ते अहसान करण वारो हुयो, यतीमनि जी परवरिश करण वारो हुयो। इन जे करे मां इन जे ॿारनि सां बि मां इहो सुठो सलूक कयो त जीअं इहे ॿार इन माल खे खणनि ऐं पंहिंजे जवानी ते पहुची करे इन माल सां गुज़रो सफ़र कनि। नाज़रीन, इन यतीमनि जे इन माल जे बारे में रवायत मिले थो त इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम खां रवायत निकिल थियल आहे तफ़सीर अली बिन इब्राहिम कुमी में, त मौला फरमाइनि था त खुदावंद आलम उन नेकी जी वजह सां, कहिड़ी नेकी जी वजह सां, छो जो उन पीउ नेकी कई, उन पीउ सुठो अमल कयो, उन वजह सां खुदावंद आलम उन्हनि यतीमनि जे माल जी हिफ़ाज़त फरमाई ऐं उन मिल्कियत, उन माल खे चोरनि जे नज़रनि ऐं निगाहनि खां पंहिंजे पर्दे में रखी छॾियो, यानी जेका भित उहा किरे पई त उन में जे हेठां जेको खज़ानो रखियलु हुयो, जेका मिल्कियत रखियलु हुई, अगरि उहा भित किरी पवे हा त माण्हू उहो खणी वञनि हा ऐं यतीमनि ताईं उहो पहुची न सघे हा, छो जो उन्हनि जो पीउ उन भित जे हेठां उन मिल्कियत खे, उन माल खे लिकाए वियो हुयो। त खुदावंद आलम उन खे लिकाए करे रखे थो। इन जी वजह थो ॿुधाए छाजे करे लिकाए रखियमि, इन जे करे जो इन यतीमनि जो जेको पीउ हुयो उहो नेक सलूक करण वारो हुयो, उहो नेक किरदार जो हुयो ऐं नेकी करण वारो हुयो। इन जे करे मां बि इन पीउ जो सिलो इन ॿारनि खे ॾिनमि, उन्हनि ॿारनि ते यतीमनि ते मूं रहम करे उन्हनि जी माल खे, उन्हनि जी मिल्कियत खे मां पंहिंजी नज़र में रखियो त जीअं हीअ जवानी ते पहुचनि, हीअ जॾहिं बालिग़ थींदा त पोइ मां हिननि खे इहो माल ऐं मिल्कियत ॾींदसि त जीअं हू पंहिंजे इन सां गुज़रो सफ़र करे सघनि। त नाज़रीन, अगरि कोई इंसान यतीम परवरी करे थो, यतीम जी परवरिश करे थो, यतीम जे माल जी हिफ़ाज़त करे थो, त खुदावंद आलम ख़ुदि उन जो अजर ॾिए थो, ख़ुदि उन जो सिलो ॾिए थो। जीअं जहिड़े तरीक़े सां हिन आयत में खुदावंद आलम इहो फरमाए थो त हीउ शख़्स जेको यतीम जो पीउ हुयो उहो नेक सलूक करण वारो हुयो, इन ई वजह सां मां इन ॿारनि जे मिल्कियत खे, माल खे लिकाए करे रखियमि त जीअं ही जवानी ते पहुची करे पंहिंजे माल खां इस्तिफ़ादो वठनि।
अगरि कोई इंसान यतीम परवरी करे थो त ख़ुदावंद आलम जो लुत्फ़ करम उन ते अचे थो, ख़ुदावंद आलम जी रहमत उन ते वसे थी। त नाज़रीन इकराम, हिकु ॿी रवायत तव्हांजे ख़िदमत में बयानु कंदी हलां त हिकु दफ़ो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जो हबीब, ख़ुदा जो नबी मौला अली अलैहिस्सलाम वटि आया ऐं मौला अली खे इहो फ़रमाइनि त ऐं अली कहिड़ी तकलीफ़ अथई? त उन वक़्तु अली अलैहिस्सलाम फ़रमायो त मुंहिंजे अखियुनि में इंतिहा जो सूरु आहे। त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो त छा सूरु बर्दाश्त नथो करे सघे या सूरु इलाही आहे? त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम फ़रमायो त मुंहिंजे अखियुनि में सूरु घणो आहे। वरी रसूल ख़ुदा इते पंहिंजी गुफ़्तगू खे जारी था रखनि। ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए? इहो थो फ़रमाए त ख़ुदावंद आलम जॾहिं काफ़र जो साह कब्ज़ करणु चाहे थो त उन वक़्तु मलकल मौत बाह जूं छड़ियूं खणी थो अचे, बाह जूं छड़ियूं खणी थो अचे। जॾहिं उन काफ़र जे साह वठण वटि वक़्तु अचे थो त उन वक़्तु जहन्नुम फ़रियाद बुलंद थो करे, यानी जेको दोज़ख आहे उहो फ़रियादूं बुलंद थो करे त हीअ काफ़र जी यानी साह एॾी सख़्ती सां वरिती थी वञे। उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम हैरान परेशान थी करे पुछंदा आहिनि त या रसूल अल्लाह, एॾी वॾी सज़ा तव्हां ॿुधाई आहे जंहिंखे ॿुधण खां पोइ मां पंहिंजे अखियुनि जो सूरु विसारे वेठो आहियां। वरी हिकु दफ़ो इहो ॿुधायो, वरी रसूल ख़ुदा ॿुधायो त जॾहिं ख़ुदावंद आलम कंहिं काफ़र जे साह खे कब्ज़ करण लाइ अचे थो, मोकिले थो फ़रिश्ते खे, त उहे बाह जूं ऐं अज़ाब जूं छड़ियूं खणी थो अचनि ऐं जहन्नुम फ़रियादूं बुलंद थो करे। त मौला अली अलैहिस्सलाम पुछनि था त या रसूल अल्लाह, छा तव्हांजे उम्मत मां बि अहिड़ा माण्हू थींदा जिन्हनि जो साह अहिड़े तरीक़े सां कब्ज़ कयो वेंदो? त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा फ़रमाइनि था त हा, मुंहिंजे उम्मत मां 3 गुरूह अहिड़ा आहिनि जंहिंजो साह ख़ुदावंद आलम अहिड़े तरीक़े सां कब्ज़ कराईंदो। त ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो त हिकु गुरू उहो आहे जेको ज़ालिम हाकिम हूंदो आहे, ज़ुल्म कंदो आहे, मज़लूमनि जे मदद नाहे कंदो, उन्हनि जी साह ख़ुदावंद आलम उन वक़्तु अहिड़े तरीक़े सां कब्ज़ कंदो। ऐं ॿियो इंसान उहो आहे जेको कूड़ी गवाही ॾियण वारो आहे, यानी हक़ जे साइड हक़ जी तरफ़ नथो थिए बल्कि कूड़ी गवाही थो ॾिए। त ख़ुदावंद आलम उन वक़्तु उन इंसान जो बि साह अहिड़े तरीक़े सां कब्ज़ कराईंदो। वरी रसूल ख़ुदा अॻिते फ़रमाइनि था त जेको यतीम जो माल नाजाइज़ तरीक़े सां खाए थो त ख़ुदावंद आलम उन इंसान जो बि साह अहिड़े तरीक़े सां कब्ज़ कंदो जो मलकल मौत बाह जूं छड़ियूं खणी ईंदो ऐं उन इंसान जो जॾहिं साह कब्ज़ कंदो त उन वक़्तु जहन्नुम फ़रियादूं बुलंद कंदो ऐं फ़रियाद चई करे चवंदो त हीउ अहिड़ो गुनाह अज़ीम आहे जंहिंजी वजह सां इन इंसान खे अहिड़ी सज़ा मिली रही आहे। त नाज़रीन इकराम, हीअ यतीम जेके आहिनि उहे ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त जेके मोमिन आहिनि उन्हनि ते ज़िमेदारी आहे त उहे यतीमनि जी परवरिश कनि, उहे यतीमनि जी पालना कनि, यतीमनि जे माल जी हिफ़ाज़त कनि, त जीअं यतीम जॾहिं हद बुलूग ताईं पहुचनि, यतीम बालिग़ थियनि त उन्हनि जो माल उन्हनि खे ॾिनो वञे। त नाज़रीन, अगरि कोई इंसान हिन माह मुबारक रमज़ान में जेको ख़ुदावंद आलम जे रहमत ऐं बरकतनि जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम शैतान खे जकड़े थो छॾे ऐं जंहिं हिन माह में ख़ुदावंद आलम जन्नत जा दरवाज़ा खोले थो छॾे, जहन्नुम जा दरवाज़ा बंदि थो करे छॾे, अगरि हिन माह में इंसान पंहिंजे बुख उन सां गॾोगॾु यतीमनि जो ख़्यालु न रखंदो, यतीमनि जे माल खे नाजाइज़ तरीक़े सां खाईंदो त ख़ुदावंद आलम क़यामत जे ॾींहुं उन जे पेट मां हिकु अजीब क़िस्म जी बाह खे कढंदो, जंहिंखे अहले महशर वारा ॾिसी करे हैरान परेशान थी वेंदा ऐं ख़ुदा खां पुछंदा त हिन ही कहिड़ो गुनाह कयो आहे जंहिंजी वजह सां इन ते अहिड़ो संगीन अज़ाब मुब्तला कयो वियो आहे। त उन वक़्तु ॿुधायो वेंदो त हीअ यतीमनि जो नाजाइज़ तरीक़े सां माल खाइण वारो आहे। त नाज़रीन इकराम, असां हिन जेके असांजो जेको जो प्रोग्राम आहे जंहिंमें असां यतीम जे बारे में तव्हांखे ॿुधायो आहे त ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त यतीम जो जेको माल आहे उन जे वेझो न वञो, अगरि तव्हां उन माल जे वेझो वञो था त उन जी हिफ़ाज़त कयो, एसि ताईं हिफ़ाज़त कयोसि जेसि ताईं हू ॿार वॾा थी करे हद बुलूग ताईं पहुची वञनि, अगरि बालिग़ थी वञनि त पोइ उन्हनि खे उहो माल वापसि कयो। वरी ख़ुदावंद आलम फ़रमाए थो अहिड़े तरीक़े सां वापसि कयो जो उहो माल घटि वधाई न कयो,
न उन माल खे पंहिंजे ख़राब माल सां मटायो। ख़ुदावंद आलम फरमाए थो त यतीम जो जेको सुठो माल आहे उनखे पंहिंजे ख़राब माल सां न मटायो, बल्कि अगरि माप तौर कयो था त माप तौर में बि घटि वधाई न कयो। जेको यतीम जो माल आहे उन जी हिफ़ाज़त करे, उहो जॾहिं हद बुलूग़ ते पहुचे त उनखे उन ई तरीक़े सां उहो माल उनखे वापसि कयो वञे। त तव्हांजे ख़िदमत में मां ॿुधाए चुकी आहियां त जेको यतीम जो वली सरपरस्त हूंदो आहे, माल जी हिफ़ाज़त करण वारो पीउ हूंदो आहे। पीउ खां बाद में अगरि यतीम थी वियो आहे त उनजो ॾाॾो आहे। अगरि ॾाॾा ऐं पीउ पंहिंजे ज़िंदगी में वली खे मुक़ररु करे था वञनि त कोई इंसान हुजे जेको हिन जी माल जी हिफ़ाज़त करे त उहो हिन जे यतीम जे माल जी हिफ़ाज़त कंदो। अगरि उहो वली सरपरस्त मुयसरु नथा करे वञनि त वली जेको हाकिम शरअ आहे उहो आहे हाकिम शरअ यतीम जे माल जो ख़्यालु रखंदो। पर अगरि हाकिम शरअ बि मौजूदु न आहे त उन वक़्तु उहे मोमिन आहिनि जेके ख़ुदावंद आलम ते ईमान रखनि था, जेके रोज़े महशर ते ईमान था रखनि, त उन्हनि ते उहो फ़र्ज़ु आहे त उहे यतीम जे माल जो ख़्यालु रखनि ऐं यतीम जे माल जी हिफ़ाज़त कनि, त जीअं यतीम जो माल जीअं आहे अहिड़े तरीक़े सां यतीम ताईं पहुचाइनि त ख़ुदावंद आलम उन जो अजर बि ॾिए थो। जहिड़े तरीक़े सां तव्हांजे ख़िदमत में आयत बयानु कईसीं जंहिंमें ख़ुदावंद आलम फरमाए थो अगरि कोई इंसान यतीम ते अहसान थो करे, यतीम जो ख़्यालु थो रखे त मां ख़ुदा ख़ुदि उन जे ॿारनि जो ख़्यालु रखंदसि। उहे अगरि उन जा ॿार यतीम थींदा त उन्हनि ते मां रहम कंदसि, मां ख़ुदा उन्हनि जे माल जी हिफ़ाज़त कंदसि एसि ताईं जो हू ॿार बालिग़ न थियनि। त नाज़रीन, हीउ जेको असांजो मौज़ू हुयो माह मुबारक रमज़ान में यतीम परवरी जे हवाले सां, जंहिंमें असां यतीम जे माल जी हिफ़ाज़त करणु ऐं यतीम जे माल जे खाइण जे बारे में ॿुधायोसीं त यतीम जेको माल खाए थो त उनखे रोज़े महशर में कहिड़े अज़ाब में मुब्तला कयो वेंदो ऐं उन जी जेका साह कब्ज़ कई वेंदी उहो बि शिदत ऐं तकलीफ़ी सां उन जो साह कब्ज़ कयो वेंदो ऐं उनखे रोज़े महशर में बि उनखे अज़ाब मिलंदो। त नाज़रीन किराम, असां ख़ुदावंद आलम खां इहा दुआ घुरंदा था हलूं त ख़ुदावंद आलम असांखे इहा तौफ़ीक़ इनायत करे त असां यतीमनि जो ख़्यालु रखूं, यतीमनि जे माल जी हिफ़ाज़त कयूं, यतीमनि जे खाइण पीअण जो ख़्यालु रखूं। अगरि उन्हनि वटि खाधो न आहे त उन्हनि ताईं पहुचायूं। ख़ुदा खां इहा दुआ आहे त असांखे यतीमनि जे हक़ जी हिफ़ाज़त करणु ऐं उन हक़ जो सही नमूने सां उन्हनि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ इनायत करे। असांजो अॼु जो मौज़ू एसि ताईं यतीम जे माल जे खाइण ताईं असांजो हुयो ऐं यतीम जे माल जी हिफ़ाज़त करणु उन जे बारे में हुयो। असां नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजे ख़िदमत में हिकु नए मौज़ू सां हाज़िर थींदासीं। असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।